अस्सलाम वालेकुम हक मौजूद जिए सिंध जिए लतीफ़ात पारां हफ़्तेवार सिलसिलो लोचीन से लहन साण करे तव्हांजो पंहिंजो लतीफ़ी साथी मेहराब लतीफ़ी हाज़ुर आहे। लोचीन से लहन में सभ खां पहिरियां ईंदासीं ईंदड़ हफ़्ते जी लफ़्ज़ ते। ईंदड़ हफ़्ते लाइ असांजो लफ़्ज़ आहे लल। लाम ज़बर ल, लाम ज़बर ल, लल। दोस्तों, जवाब मोकिलण लाइ तव्हां हिन लफ़्ज़ सां मंसूब शाह जे रिसाले मां का बि बैत या वाई खणी ऐं हिन लफ़्ज़ जे माना सां गॾु असांखे मोकिलियो। वधीक तव्हां पंहिंजे मर्ज़ी सां उन बैत जी मुकमिल सिटवार सम्झाणी ऐं तशरीह बि मोकिले सघो था। जवाब मोकिलण जो तरीक़ो कुझु हिन तरह आहे त तव्हां पंहिंजा जवाब टेक्स्ट मैसेजिस जे ज़रिए, मैसेंजर मैसेजिस जे ज़रिए, व्हाट्सएप मैसेजिस जे ज़रिए, व्हाट्सएप वॉइस मैसेजिस या कॉल ज़रिए बि तव्हां पंहिंजा जवाब असांखे मोकिले सघो था। तव्हांजा मोकिलियल जवाब ईंदड़ हफ़्ते आचर जे ॾींहुं लोचीन से लहन जे सिलसिले में उन हफ़्ते जी रखियल पोस्ट में तव्हांजा जवाब शामिल कया वेंदा। लोचीन से लहन में हाणे ईंदासीं गुज़िरियल हफ़्ते जी लफ़्ज़ ते। गुज़िरियल हफ़्ते असांजो लफ़्ज़ हो खियाता। खियाता लफ़्ज़ जी माना ते ईंदासीं त खियाता लफ़्ज़ जी माना आहे ख़ुशीअ या ख़ैर जी ख़बर ॾींदड़ कासिद या पखी। ऐं हिते घणो करे उन पखी जेको आहे कांग ॾांहुं इशारो आहे ऐं ख़बर ॾींदड़ पखियुनि में ॿिया बि कई पखी शामिल आहिनि। खियाता लफ़्ज़ सां मंसूब सुर पूरब मां बैत पढ़ंदासीं। शाह साईं फरमाए थो त करे कांग कुरनिशूं पेरें पिरीअ पइज। ए कांग पिरीअ खे सलाम ऐं न्याज़ करे खेसि पेरें पइज। आऊं जो ॾियईं सनी हो विच में विसारेज। करे कांग कुरनिशूं पेरें पिरीअ पइज। आऊं जो ॾियईं सनी हो विच में विसारेज। मां जो पैगाम ॾियां सो वाट ते विसारे न छॾिजांइ। अल्लाह लॻ लतीफ़ चए ॻुझो ॻाल्हाए। धणीअ ताला जे वास्ते साणसि ॻुझ ॻोह में पिरीअ सां ॻाल्हाए। चवां तीअं चएज त खियाता ख़ुशि हुए। ए कांगा ए खियाता ए ख़ैर जी ख़बर ॾींदड़। कांगा जीअं तोखे चवां तीअं चइज मुंहिंजे पिरीअ खे त हमेशह तूं ख़ुशि हूंदे। इहा हिकिड़ी दुआ थो ॾे उन कासिद खे, उन कांग खे। अचो त शाह साईं जे बैतनि आयतुनि नसीहतुनि खे पढ़ूं, परखूं, परवड़ियूं, सम्झूं, उन ते अमल कयूं। जिए सिंध जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।